अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीना युतवफ़्फ़ौना मिनकुम वयज़रूना अज़वाजन यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न अर्बअत अशहुरिन वअशरा फ़इज़ा बलगना अजलहुन्न फ़ला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अल्न फ़ी बिलमारूफ़ वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर वला जुनाह अलैकुम फ़ीमा अर्रज़्तुम बिही मिन ख़ित्बतिन निसाइ औ अक्ननतुम फ़ी अन्फ़ुसिकुम अलिमल्लाहु अन्नकुम सतज़्कुरूनहुन्न वलाकिन ला तुवाዒदूहुन्न सिर्रन इल्ला अन तक़ूलू क़ौलन मअरूफ़ा वला तअज़िमू उक़दतन निकाहि हत्ता यबलुगल किताबु अजलह वअलमू अन्नल्लाह यअलमु मा फ़ी अन्फ़ुसिकुम फ़ाहज़रूह वअलमू अन्नल्लाह गफ़ूरुन हलीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नंढे ॿार जे थञ पीआरण जो मसइलो बयानु फरमायो हो। अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि औरतुनि जे इद्दत जो मामिलो बयानु फरमायो आहे जिन खे तलाक त नथी मिले पर उन्हनि जा मुड़ुस वफ़ात करे था वञनि। पोइ ज़ाहिर आहे औरत जी इद्दत जेका आहे उन जा केतिरा ई क़िस्म थींदा आहिनि। जंहिं औरत खे तलाक मिली आहे त पोइ ॾिसबो आहे औरत तमामु ज़ईफ़ पोड़ी जंहिंजी माहवारी ख़तम थी चुकी आहे या नंढी सग़ीर छोकिरड़ी आहे निकाह थियो अथसि अञा उनखे माहवारी आई न आई जवानी न थी आहे तलाक जो सिलसिलो थियो आहे त पोइ उन जी इद्दत ई 3 महीना 10 ॾींहं या 3 माहवारियूं। पर जेकॾहिं औरत अहिड़ी आहे जेका जवान आहे पोइ ॾिसबो आहे त औरत खे हमल आहे या हमल कोन अथसि। जे हमल अथसि त पोइ हुनजी इद्दत हूंदी आहे जेसीं ताईं ॿार ॼणे पोइ जेतिरा बि महीना लॻनि। पर जेकॾहिं हमल कोन अथसि त पोइ हुनजी 3 माहवारियूं पूरियूं जो पूरियूं। पोइ जेतिरनि ॾींहंनि में पाकाईअ खां पोइ माहवारी जेतिरा ॾींहं हले पोइ उहा 3.5 महीना हली वञे 4 महीना हली वञे। पर हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इद्दत जो उहो मसइलो बयानु फरमायो जंहिं औरत खे तलाक न मिली आहे मुड़ुस वफ़ात करे वियो आहे। पोइ हाणे उन जूं बि 2 सूरतूं आहिनि। मुड़ुस वफ़ात करे वियो आहे त पोइ वरी ॾिसंदासीं त हिन औरत खे हमल आहे या न। जे हमल आहे त पोइ जेसीं ताईं हुनजो ॿार ॼमे तेसि ताईं हिनजी इद्दत आहे। ॿार ॼमंदो हुन ॾींहुं वांदी थी हूंदी। पर जेकॾहिं हमल कोन अथसि त पोइ क़ुरान पाक चिट्टो लफ़्ज़नि में बयानु करे छॾियो वल्लज़ीना युतवफ़्फ़ौना मिनकुम तव्हां मां जेको माण्हू वफ़ात करे वञे वयज़रूना अज़वाजन ऐं पोयां घरवारी छॾे वञे यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न अर्बअत अशहुरिन वअशरा त पोइ उहे औरतूं 4 महीना 10 ॾींहं पंहिंजो पाण खे इद्दत जे नाले सां टिकाइनि। जंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो हुनजी इद्दत घणी वञी ठही 4 महीना 10 ॾींहं। 4 महीना 10 ॾींहं छो भला एतिरा ॾींहं हुनखे इद्दत में विहारबो? उन जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबब हीअ
चाहे 4 महीना 10 ॾींहं कम से कम मुड़ुस जे सोग जे नाले सां इद्दत जे उनवान सां ॾींहं गुज़ारींदी त इन मां 2 फ़ाइदा थींदा। हिकु, जेकॾहिं हिनखे इद्दत में न विहारियूं, फौरन ॿिए जॻह ते निकाह जी इजाज़त ॾियूं त ही सवाल पैदा थींदो त निभागी भला इन इंतज़ार में हुई छा त मुड़ुस मरे त वञी ॿी शादी कया। लिहाज़ा इहो चुटो बि न लॻे औरत ते, औरत जो तहफ़ुज़ कयो आहे इस्लाम। ऐं ॿिए नंबर में, जेकॾहिं को ॿियो मर्द इन इद्दत खां सवाइ फौरन मुड़ुस मरी वियो, औरत खे इजाज़त न आई इद्दत जी बिलफर्ज़, ॿियो मर्द इन सां निकाह कंदो त उन ते इल्ज़ाम ईंदो किथे इन ते हराम पाई न कई आहे, हिनखे माराइण कंहिं दवा दारूअ में या कंहिं शइ में हिन मारायो त हे मरे त मां हिन माईअ सां निकाह कयां। इन्हनि इल्ज़ामनि ऐं फ़सादनि खां बचण जे लाइ बहितरीन तरीक़ो 4 महीना 10 ॾींहं इद्दत में रहायो वियो। हिकिड़ो सबबु, औरत जे मथां मुड़ुस जे सोग जो बि इल्ज़ाम न ईंदो त न कयईं, ऐं ॿियो ही त 4 महीननि 10 ॾींहंनि में पक थी वेंदी त इहो मुड़ुस जेको हिन जो मरी वियो आहे इन मां हिनखे हमल कोन्हे को, छो त हमल कॾहिं कॾहिं देरि सां बि ज़ाहिर थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो ज़ाल मुड़ुस मिलंदा, ॿिए दफ़े माहवारीअ ताईं कॾहिं कॾहिं हमल ज़ाहिर न थींदो आहे, वरी पाकाई अची वई, वरी ॿियो भेरो माहवारी आई आहे, इन विच में भले ज़ाल मुड़ुस न बि मिलिया हुजनि, पहिरें भेरे मिलण सां हाणे 3 दफ़े माहवारी अचण जे करे बि उहा पहिरें दफ़े वारो नुत्फ़ो बरक़रार रही करे उन मां हमल थी सघे थो। केतिरा ई सबूत अहिड़ा दुनिया में मौजूदु आहिनि। इन मौज़ूअ ते वरी कंहिं महिल अलॻि बहस थींदो। अल्लाह तबारक व तआला हिते उन्हनि औरतुनि खे तलक़ीन कंदे फरमायो ऐं मर्दनि खे बि, तव्हां मां जेके मर्द मरी वञनि, ज़ालूं छॾे वञनि, त पोइ उन्हनि औरतुनि जे मथां लाज़िम आहे त 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा पाण खे टिकाइनि। फ़इज़ा बलग़ना अजलहुन्न, पोइ जॾहिं न उन्हनि जी इद्दत जा ॾींहं पूरा थी वञनि, वक़्तु पूरो थी वञे, फ़ला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अल्न फ़ी अनफ़ुसिहिन्न बिलमारूफ़, पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त ॿिए जॻह ते भले निकाह करण जो इरादो जेकॾहिं हुजे न, आसानी सां करे सघनि। दिलि में जेको ख़्यालु हुजे न, दस्तूर मुताबिक़ ॿिए जॻह ते निकाह करणु चाहिनि थियूं, कोई मर्द ख़्वाहिश रखे थो या हीअ कंहिं जॻह ते पैगाम मोकिले थी, करे सघे थी। वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर, पर यादि रखो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हर कम जी ख़बर रखंदड़ अथव। इन ज़िमन में उलमा इकराम फ़क़ीहन मुहद्दिसन लिखियो आहे, हदीस पाक जे अंदरि बि ईंदो आहे त जेका औरत इद्दत जे ॾींहंनि में हूंदी, इद्दत गुज़ारींदी, उन औरत जे मथां कुझु शयूं ॿियूं बि लाज़िम हूंदियूं आहिनि। कहिड़ी त ख़ुशबू न लॻाईंदी। आमतौर ते औरत जेकॾहिं ख़ुशबू लॻाए थी, पाउडर हणे थी त या ख़ुशबू सेंट वग़ैरह, त इस्लाम मना कयो त इद्दत में वेठी आहे या ख़ुशबू न लॻाए, सिंगार वग़ैरह न करे, तेल सुरमो हरू भरू ज़रूरत खां सवाइ न करे। जीअं औरतुनि जी कॾहिं आदत हूंदी आहे पाण खे संवारींदियूं, बसि संवारे पई पंहिंजे मर्द जे करे न पाण खे, पोइ मर्द ई मरी वियो, हाणे कंहिंजे लाइ इल्ज़ाम लॻंदो, तंहिंजे करे इहा तेल सुरमो न करे। ऐं मजबूरीअ खां सवाइ घर खां ॿाहिरि न निकिरे। मजबूरी कहिड़ी आहे? सख़्तु बीमारी हिनखे लॻी वई, बीमार थी पई, हल्के फुल्के दवा दारूअ सां हिन जो मसइलो हल नथो थिए, मजबूरन डॉक्टर ॾे वञिणो थो पवे, भले वञे। या अॼोके दौर में कुझु मसइला अहिड़ा आहिनि जेके औरत खां सवाइ हल नथा थियनि। मसलन सरकारी मुलाज़िम माण्हू वफ़ात करे वियो, हाणे औरत जेके पेंशन वग़ैरह जा कागज़ ठाहींदी, सभु कुझु सेटअप थींदो, उहो औरत जे नाले सां थींदो। हाणे औरत जेकॾहिं घरां नथी निकिरे इद्दत जे दौरान, त हिन जो इहो कमु ई कोन थींदो। ऐं पोइ त मासूम बचिड़ा अथसि, सॼी ज़िंदगी हिन उन मर्द सां गुज़ारी आहे, उहा उनजो फल हाणे पछाड़ीअ में मिलणो अथसि, नथी निकिरे त हिन जो मसइलो हल कोन थींदो। लिहाज़ा मजबूरन हिनखे इजाज़त मिलंदी, पर हुन में शर्त ई आहे त जॾहिं हिन जो कमु थी वञे त कंहिं ॿिए घर में रही करे राति न गुज़ारींदी, भले सफ़र में गुज़रेसि, इस्लामाबाद ताईं हली वञे, पेशावर ताईं हली वञे, मुल्क जे कहिड़ी बि कुंड में हली वञे, भले वञे, सफ़र कंदे रातियूं गुज़रनिसि, सफ़र कंदे मोटंदे रातियूं गुज़रनिसि। कंहिं जॻह ते नानीअ मासीअ माइटनि कंहिं वटि तरसी करे राति न गुज़ारे, सफ़र में गुज़रनिसि। पंहिंजे उन इद्दत वारे घर खां सवाइ, मुड़ुस जे घर खां सवाइ जिते इद्दत गुज़ारे थी, उन खां सवाइ ॿाहिरि राति न गुज़ारे। ऐं इन खां सवाइ
रंगीन कपड़ा न पाईंदी, जिन रंगीन कपड़न जे पाइण जे करे कशिश पैदा थिए अहिड़े क़िस्म जो रंग न पाईंदी। इन खां सवाइ हाणे औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे, हीअ इज़त में वेठी आहे, कंहिं ॿी जॻह तां निकाह जो पैगाम अचे थो या हीअ किथे दिलचस्पी रखे थी या को ॿियो घराणो हिन सां दिलचस्पी रखे थो त वाज़े लफ़्ज़नि में पैगाम न ॾींदा हिक ॿिए खे। कोई बि विच वारो माण्हू मैसेज खणी अचे, को पैगाम खणी अचे, वाज़े लफ़्ज़नि में न खणी ईंदो त निकाह करणु चाहियूं था, इशारतन त इज़त खां पोइ असां सां राब्तो कजो, या फलाणा माण्हू तव्हांखे सलाम ॾियनि था, फलाणी मामी नासी नानी मासी, अहिड़े तरह सां इशारो जंहिंमें साबित थिए त इहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं शायदि इन जे करे सलाम दुआ आहे, वाज़े लफ़्ज़नि में पैगाम न ईंदो। ऐं इन खां अलावा अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं तव्हां असांजे इन ॿुधायल तरीक़ेकार खे छॾे पंहिंजी हलाईंदव, औरत हार सिंगार कंदी, घर खां ॿाहिरि निकिरंदी, कंहिं वॾे नंढे जो चयो न वठंदी, कंहिंजी रोक टोक इन ते असर बि नथी करे, यादि रखो वल्लाहु बिमा तामलून ख़बीर। असां तव्हांखे इजाज़तूं ॾिनियूं आहिनि पर शर्त बि लॻाया आहिनि, पाबंदियूं बि लॻायूं आहिनि, पोइ जेकॾहिं असांजे इजाज़तुनि मां तव्हां ग़लति फ़ाइदो वरितो त भई यादि रखो वल्लाहु बिमा तामलून ख़बीर। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हर अमल जी ख़बर रखंदड़ आहे। इहो प्यार भरियो दड़को बि ॾिनो वियो, कानून बि ॿुधायो वियो, तालीम बि ॾिनी वई, पोइ इन कानून में कुझु नरमी बि आहे त उन नरमीअ जो ग़लति फ़ाइदो वठण वारनि खे वरी दड़को बि ॾिनो वियो त जेकॾहिं तव्हां ग़लति फ़ाइदो वरितो त वरी तव्हांखे यादि हुजे त असां ख़बर रखूं था तव्हांजी हर ॻाल्हि जी। वला जुनाह अलैकुम फीमा अर्रज़्तुम बिही मिन ख़ितबति निसा औ अकननतुम फी अनफुसिकुम। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकर तव्हां इद्दत जे दौरान औरत ॾे कोई पैगाम मोकिले थो निकाह जो पर छिपियल ढकियल लफ़्ज़नि सां इशारतन, या औरत कंहिं जॻह ते पैगाम मोकिले थी ढकियल लफ़्ज़नि सां त जाइज़ आहे। ऐं अकननतुम फी अनफुसिकुम, अल्लाह तबारक व तआला फरमायो त वाज़े लफ़्ज़नि में त तव्हां न चयो आहे पर उन्हनि लफ़्ज़नि में का शइ दिलि में छुपायो रखो पिया। मिसाल तौर ते कंहिंखे तोहफ़ो ॾिजे, कंहिं सूखड़ी पाखड़ी का मोकिली आहे जंहिंमां कुझु इशारतन उन इलाइक़े उन ख़ानदान में रवाज आहे त अहिड़े क़िस्म जो तोहफ़ो जंहिंखे मिले न माना इहो निकाह जो पैगाम आहे, त पोइ इशारतन इन जिन्स जे घराणे माहौल में औरतुनि में या मर्दनि में जॾहिं अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थींदो हुजे त उहे ॻाल्हियूं ज़ाहिर थी पवंदियूं आहिनि, जमा इशारो साबित थींदो आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हां इहे ॻाल्हियूं त कयूं इशारतन पर हुन में दिलि में का ॻाल्हि रखो पिया त अॻिते हली करे निकाह कराइबो हिन औरत खे। अलिम अल्लाहु अन्नकुम सतज़कुरूनहुन्न, अल्लाह से फरमायो असां तव्हांखे वाज़े पैगाम ॾियण खां सिर्फ़ु रोकियूं था, दिलि में तव्हां भले लख भेरा ख़्वाहिश तमन्ना रखो, पैगाम वाज़े न ॾियो। पोइ तव्हांजे दिलि में जेका ॻाल्हि छुपियल रखियल आहे न तव्हांजे पैगामनि मां इशारनि मां, अल्लाह हुनखे ॼाणे थो अल्लाह ताला। सतज़कुरूनहुन्न, अल्लाह ताला ॼाणे थो त अनक़रीब इद्दत खां पोइ तव्हांजो निकाह जो मामिलो थींदो, तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो असांखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में छा आहे, वाज़े पैगाम न ॾिजो, इशारतन ॾिजो। वलाकिन ला तुवाइदूहुन्न सिर्रन, वाइदो न कजो मख़फ़ी तौर ते त पैगाम मिली वञे औरत खे त इद्दत खां पोइ वाइदो कर त कंहिं ॿिए सां निकाह न कंदी आहे। हाणे पंहिंजो पैगाम बि नथो ॾे पर ॿिए सां न करण जो वाइदो वठे थो, या औरत ई हुनखे मर्द खे कंहिं ॾे इशारो करे मोकिले तूं वाइदो कर त ॿिए सां निकाह न कंदे। पराए निकाह जी ॻाल्हि आहे, पराए पैगाम जी ॻाल्हि आहे, पंहिंजी न। इन तरह सां पाबंदी त पंहिंजी थी थिए न, या तूं इद्दत जा ॾींहं रुगो गुज़ार, वाइदो आहे तुंहिंजो ऐं मुंहिंजो जोड़ हूंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो मख़फ़ी तौर ते अहिड़े क़िस्म जा मुआहिदा वाइदा ज़बानूं वचन न कयो, इल्ला अन तक़ूलू क़ौलन मारूफ़ा, हा दुस्तूर मुताबिक़ ॻाल्हि कयो जेका थींदी आहे। अब इहे सभु ॻाल्हियूं घरेलू थींदियूं बाद में, फ़िलहाल इद्दत गुज़रे, कुझु बि नथा चऊं, कंदासीं हिन मौज़ूअ ते ॻाल्हियूं पर इद्दत गुज़रे, अहिड़े क़िस्म जा ढकियल लफ़्ज़ हुजनि। वला ताज़िमू उक़दतन निकाह, अल्लाह ताला फरमायो निकाह जे अक़द खे पके करण वारो अज़म न कजो इद्दत जे दौरान, हत्ता यबलुगल किताबु अजलह, जेसीं ताईं वक़्तु इद्दत वारो पूरो थी वञे, आज़ादी जो वक़्तु जेसीं ताईं न अचे।
वालमू अन्नल्लाह यालमु मा फी अनफुसिकुम फहज़रू। हाणे अल्लाह ताला वाज़िह लफ़्ज़नि में चिट्टो करे बयानु फरमायो त तव्हां जेकॾहिं इद्दत जे दौरान औरत खे ॿी जॻह ते निकाह जो इरादो रखो था, निकाह कराइण जो, त उहो दिलि में हुजे, वाज़िह लफ़्ज़नि में न हुजे। पर जेकॾहिं तव्हां असांजे इजाज़त जो फ़ाइदो ग़लति वरितो न, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं करे छॾियूं जेके पका थी वियूं, ऐं तव्हां पंहिंजे इन्हनि इशारतनि खे, जेके लफ़्ज़ इशारतनि ॻाल्हाइबा आहिनि, उन इशारे खे बि एॾो वाज़िह करे छॾियो आहे जंहिंमां पको ॼण त मुआइदो थी चुको आहे। त पोइ यादि रखो, अल्लाह से फरमायो वालमू अन्नल्लाह यालमु मा फी अनफुसिकुम, अल्लाह ताला ॼाणे थो जेको कुझु तव्हां दिलि में छिपायो था। पहिरियां दड़को ॾींदे फरमायईं त वल्लाहु बिमा तामलून ख़बीर, जेको कुझु कयो था असांखे ख़बर आहे। हाणे चई जेको दिलि में छिपायो था उहो बि असांखे मालूम आहे। माना ज़ाहिरी इंसान जेके लफ़्ज़ चवे थो, अल्लाह ताला सम्झाईंदे इंसान खे फरमायो त इहो बि असांखे पतो आहे त तूं ज़ाहिरी लफ़्ज़नि में छा थो माना छुपाई ऐं ज़ाहिर तो छा चयो आहे। वरी हेॾां अल्लाह ताला फरमायो त दिलि में तुंहिंजे में छा आहे, अंदरि मन में छा छुपायूं वेठो आहे, इहो बि असांखे मालूम आहे। फहज़रू, पंहिंजे मन जे मस्तियुनि खे छॾे ॾियो, असांजे ॿुधायल तालीम खे चंबड़ो, पंहिंजे आदतुनि, पंहिंजे तरीक़े मुताबिक़ ऐं पंहिंजे मुरविज रवाजी रस्मुनि ऐं रवाजनि खे छॾे ॾियो, असांजे ॿुधायल तरीक़े खे चंबड़ो। वालमू, साईं असां सॼी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारी आहे, असां हेराक आहियूं, पंहिंजे मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ारींदे हेरी विया आहियूं। शरीयत जो कानून असांजे साम्हूं अचे थो, कोशिशि कयूं था अमल करण जी, पर पोइ बि हेराक जो आहियूं, हेरी जो विया आहियूं आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारण ते। साईं पोइ असांखां वक़्ती विख ते असांखां कोताहियूं थियनि थियूं। नमाज़ूं, रोज़ा, तिलावतूं, इस्तिग़फ़ार, तस्बीहात, निकाह, शादी, इद्दतूं, तलाक, इहे सभु कानून शरीयत जा असांजे हक़नि ते, पर जेसीं ताईं असांखे इन कानून जी ख़बर न हुई तेसीं ताईं असां हेराक थी विया आहियूं, शरीयत खां सवाइ हेराक थी विया आहियूं, मनपसंदी अंदाज़ में, पोइ कोताहियूं थी थियूं वञनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो पंहिंजो पाण खे असांजे कानून ते पाबंद बनाइण जी कोशिशि कयो। कोशिशि कंदे जेके तव्हां खां कमियूं कोताहियूं थी बि वयूं न, वालमू अन्नल्लाह गफ़ूरुन हलीम, इहो बि यकीन कयो त रब बख़्शणहार बि आहे, वॾो बुर्दबार ज़ात बि आहे। अल्लाह तबारक व तआला हिक तरफ़ खां इंसान खे तालीम ॾिनी आहे, ॿिए तरफ़ खां पंहिंजे बख़्शिश ऐं बुर्दबारी जो ऐलान बि कयो आहे। छा मक़सदु इन ॿिनि ॻाल्हियुनि जो? कानून बयानु कयो वञे त पोइ सख़्ती हुजे न, त कानून ते अमल कयो, जेको अमल न कंदो हुनखे सज़ा मिलंदी। पर अल्लाह तबारक व तआला बख़्शिश ऐं नरमीअ जो ऐलान बि कयो आहे, बुर्दबारी जो ऐलान बि कयो आहे। इहे ॿई ॻाल्हियूं सबूत आहिनि हिन ॻाल्हि जो त अल्लाह तबारक व तआला इंसान खे जेका तालीम ॾिनी आहे, उन तालीम में फिल फौर पाबंदी करे इंसान खे सोढ़ो करणु नथो चाहे। आहिस्ते इंसान खे अल्लाह तबारक व तआला उन कानून ते अमल जे लाइ पाबंद बनाइण जो तरीक़ेकार ॾसियो आहे, त फौरन जेकॾहिं तोखे पाबंद कबो त तूं शायदि बेज़ार बि थी वेंदी। तव्हां ॿुधो गुज़िरियल रातनि में त शराब ॾिसो कीअं इब्तिदा में पीअण जा आदी हुया अरब क़ौम जा माण्हू, मुस्लमान थींदा हुआ त आहिस्ते 3 सालनि में कीअं हुन शराब खे हराम कयो वियो, फौरन न, जॾहिं त उहो आदी आहे। असां जीअं पाणी पीअंदा आहियूं, उहो शराब ईअं पीअंदा। हर मजलिस बैठक में असां वटि चांहि बोतल थींदी आहे, हुते शराब आम हो, उन्हनि खे इन ॻाल्हि ते आंदो हुयो त इहो हराम आहे, अहिड़ो छॾे विया ॼण जाइज़ खां हुन खां वाक़ुफ़ु कोन आहे। त इस्लाम जो तरीक़ो एॾो बहितरीनु आहे, इंसान खे अल्लाह तबारक व तआला तालीम ॾिनी आहे, ऐं उन तालीम सां गॾोगॾु पंहिंजी नरमी बि ॾेखारी आहे। वरी नरमी मां जेकॾहिं कोई ग़लति फ़ाइदो थो वठे त उनखे बि बाख़बर कयो आहे त यादि रखजांइ, असां बख़्शणहार बि आहियूं, बुर्दबार बि आहियूं, पकड़ बि कोन कंदा आहियूं, सख़्ती बि न कंदा आहियूं, पर असांजे ग़लतीअ जो फ़ाइदो हमेशह जेकॾहिं तव्हां असांजे नरमीअ जो फ़ाइदो, नऊज़ बिल्लाह, नरमीअ जो फ़ाइदो जेकॾहिं तव्हां हमेशह वठंदा रहंदव न ग़लति तरीक़े सां, त पोइ असांजी सज़ा बि सख़्त आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। जीअं कॾहिं मां हिन ते हिकिड़ो मिसाल ॾियां, अमूमन जॾहिं कज़ियो थी पवंदो आहे, कोई माण्हू वीचारो पाड़ेसरी को मिट माइट वफ़ात करे वेंदो आहे, पोइ हुनजे जनाज़े निमाज़ में सभु असां शरीक थींदा आहियूं, नंढा वॾा पोड़ा पका सभु। पोइ हुते हिकिड़ो ऐलान थींदो आहे त बाबा जनाज़े निमाज़ जे लाइ
तरीक़ेकार ही आहे। नियत सेखारी वेंदी आहे, नियत कयमि नमाज़ जनाज़ा फ़र्ज़ किफ़ाया, साण चइनि तकबीरुनि जे दुआ वास्ते हिन मैयत जे दुरूद मथे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वास्ते अल्लाह ताला जे मुक़ाबतुल्लाह शरीफ़ रे माण्हू चवंदा पुछां हिन इमाम जे अल्लाहु अकबर। पोइ हाणे इमाम साहिबु सेखारींदो आहे त बाबा पहिरीं तकबीर खां पोइ सना थींदी, ॿिए तकबीर खां पोइ दुरूद इब्राहिमी, टीं तकबीर खां पोइ मैयत जी दुआ, चौथीं तकबीर खां पोइ सलाम वराइबो आहे। पर यार जंहिंखे न इहे दुआऊं दुरूद ऐं सना ऐं दुआ न अचे त पोइ उहो सुभान अल्लाह कंदो त नमाज़ थी वेंदी, ईअं चयो वेंदो आहे। पोइ घणनि माण्हुनि जनाज़े नमाज़ खां पोइ जिन खे दुआऊं ऐं दुरूद ऐं सना न पई अचे, घणनि माण्हुनि सिखियो आहे कंहिं वटि वञी करे त रोज़ु मरूं था जनाज़नि में हिकु ॿिए ॾींहुं 5, 8, 15 ॾींहं वञणु थिए ई थिए थो, मैयत तॾण ते वञणु थिए ई थिए थो, कॾहिं मैयत जी दुआ यादि कई आहे अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितिना, सभु दम दुरूद सुभान अल्लाह इस्तिग़फ़ार ते गुज़ारो था कनि। हालांकि हुकुम इहो आहे त बाबा जेसीं ताईं तव्हां यादि कयो इहे दुआऊं तेसीं ताईं तव्हांखे इजाज़त आहे त सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर चओ त गुज़ारो थी वेंदो। जो खणी चऊं त तव्हांजी निमाज़ ई न थींदी, आया हो त पंधु सजायो आहे, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह चओ निमाज़ थी वेंदी, पर पोइ वरी यादि करे छॾियो, सदाईं सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ते गुज़ारो न कयो। या जीअं कॾहिं सेखारींदा आहियूं त बाबा वित्र इशा नमाज़ खां पोइ वित्र पढ़िबो आहे, अगरि जंहिंखे दुआ कुनूत नथी अचे त पोइ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर वेठो करे रब्बना आतिना पढ़े त बि हुनजो वित्र थी वेंदो। पर सदाईं न रब्बना आतिना सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ते गुज़ारो न करे कोन थींदुसि। सदाईं जनाज़े नमाज़ में दुआउनि जी जॻह ते सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह न पढ़े कोन थींदुसि। उनखे सिखणो आहे, इहा मजबूरन तेसीं ताईं इजाज़त ॾींदा आहियूं जेसीं ताईं उहो यादि थो करे, जेसिताईं यादि करे तेसिताईं विच में जनाज़ो वित्र दुआऊं पढ़ंदो रहंदो। हाणे यादि नथसि त छा करे, तेसिताईं पढ़े जेसिताईं यादि करे वठे, यादि करे पोइ वरी दुआऊं पढ़णियूं। पर अमूमन असांजे मुआशिरे में इहा हेर थी वई आहे, बसि तॾहिं ते वञिबो दुआऊं बि घुरबियूं, मैयत जे बख़्शिश जे लाइ दुआ बि घुरबी, पर कुल बि मां सम्झां थो जेकॾहिं ॾाढा पढ़ाइबो न कंहिंखे कोई ॾाढा पढ़ी ॿुधाए त चंद माण्हुनि खे ईंदा, बाक़ी अक्सर खे कोन ईंदा। सूरत फातिहा नमाज़ में पढ़ंदा आहियूं, चंद माण्हुनि खे ईंदी, अक्सर खे कोन ईंदी। इम्तिहान तौर ते जेकॾहिं ईअं कजे न त ॾाढी रुसवाई थी पवंदी, पर इम्तिहान बि कोन कंदा आहियूं छो त कंहिंजी रुसवाई करणु मक़सदु कोन्हे। ही लफ़्ज़ चिटा इन जे करे था चइजनि त हर हिकु माण्हू दुरुस्तगी करे, हर हिकु माण्हू पंहिंजे पर में इन जी दुरुस्तगी करे, दोहराए। इहे दुआऊं हिक ॿिए खे संगत में ॿुधाइजनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाइबियूं आहिनि न, इहे दुआऊं बि ॿुधाइजनि वक़्त खां पोइ हिक ॿिए खे ॿुधिजनि बि। जेकॾहिं ईअं न त कंहिं जंहिंसां हुजत हुजे, वॾे सां, भाउ सां, या घर में कंहिंसां, या कंहिं उस्ताद कंहिं आलिम सां, हुनखे ॿुधाए वठिजनि, कोई हर्ज कोन्हे, सिखी वठिजनि, कोई हर्ज कोन्हे। अल्लाह तबारक व तआला बि ही ॻाल्हियूं निकाह जूं बयानु करण खां पोइ फरमाए थो त असां जेके तव्हांखे इजाज़तूं ऐं नरमियूं कई आहे न, नरमीअ जो फ़ाइदो इहो कोन्हे असां तव्हांखे एतिरो नरम लहजे में चयो आहे त इद्दत जे दौरान औरत सां इशारतन ॻाल्हि ॿोल कयो, तव्हां सभु कुझु मुआहिदा दस्तख़त पोइ निकाहनामा सभु मथां करे छॾियो, असां थोरी इजाज़त ॾियूं तव्हां सभु कम करे छॾियो। यादि रखो जेकर असांजे हदुनि खां टपंदो त पोइ असांजी सज़ा बि सख़्तु आहे। हाणे ॿियो पासो बि बयानु कई, सही माना में कानून ते अमल करण जे लाइ जेकॾहिं तव्हां खां कमियूं कोताहियूं थी थियूं वञनि त पोइ असां बख़्शनार बि आहियूं। तालीम सफ़ा वाज़िब आहे, ग़लति फ़ाइदो माण्हू न वठे। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे बयानु करण खां पोइ सही सम्झ नसीब फरमाए, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना